अस्सलाम वालेकुम वदा कहिड़ा हाल आहिनि तव्हां सभिनी जा उमेद आहे ठीकु ठाक हूंदव ऐं अॼु आहे चांद रात मुंहिंजी फस्ट जेका ईद थींदी पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि ऐं ॾुख बि ॾाढो थिए थो पर ख़ुशी बि आहे छो जो ईद आहे सुभाणे ऐं ॾुख इन करे थिए थो जो मां पंहिंजे जामशोरे खे मोस्टली ॾाढो मिस पियो कयां ऐं पंहिंजी फैमिली खे ॾाढो मिस थो कयां ऐं फैमिली खां बग़ैर मुंहिंजी फस्ट ईद आहे सो मां गाॾी में पंहिंजा कपिड़ा कढिया आहिनि ऐं मां वञा थो घर ऐं रेडी थी करे वेंदुमि थोरो चांद रात ते ॾिसां त का शइ अगरि सुठी लॻी वठंदासीं सो मूंसां गॾु रहिजो हलूं था ॿाहिरि सो घर था हलूं उन खां पोइ रेडी थी करे हलंदासीं मथे रूम में नांग रेडी आहे तारो हाँ नांग ॾेखार पर दीदार कराया कारीगर आया हाँ नांग कहिड़ो कारीगर कारीगर माना हिकिड़ो ब्लैक नांग हूंदो जेको असांजे जोगी हलाईंदा आहिनि यार बॉल पाए था मुझे वाह यार किस वगैरह कंदा हो ना ना वैसे नहीं खड़ी होना खीसे में विझंदा हो हाँ हाँ विझो खीसे न डो यार विझी विझी बाहर में खीसे में खड़ी हुई स्कूल खणी आओ कॾहिं न बाहर ये भी ना खड़ी ना बस अच्छा हाँ सुजाने में नंढड़ो भाउ आहे ऐं हिन जा पंहिंजा शौक़ु अथव हिकदमि नांग असांजे मुल्क में ॾाढा नांग आहिनि जेके सियासी नांग जेके हर वक़्तु अवाम खे ॾंगींदा आहिनि पर हितां जा जेके नांग आहिनि न उहे बि अवाम खे न ॾंगींदा मूंखे त ॾाढो डपु थींदो नांग खां पर ना सो मां रेडी थियां कपिड़ा पायां पोइ हलूं था आयोवा सेंटर केॾे हलंदासीं जाने आयोवा सेंटर फस्ट चांद रात आहे मुंहिंजी ऐं ॾिसूं था त उते छा आहे सो रेडी थी करे हलूं था हाँ जानी सफ़ा तयारु थियणु कोन थो पुॼे ऐं बसि ख़ाली पैंट चेंज कई ऐं टी शर्ट या साॻी सां मस्तु मलंगा आहियूं सो फेस वॉश करे निकिरां थो आयोवा सेंटर ऐं मां फस्ट टाइम मूंखे पाण ख़बर न आहे हितां जी ईद कीअं थींदी आहे इहा बि मूंखे ख़बर न आहे हलूं था मूंसां गॾु रहिजो ॾिसो तव्हां बि त ईद सेलिब्रेट चांद रात बि हिते सेलिब्रेट कीअं कंदा आहिनि ईद बि कीअं सेलिब्रेट कंदा आहिनि गॾिजी था ॾिसूं हा त जानी बसि निकिरूं था हाणे घर खां ॿाहिरि दादे हलो 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 हा त हीअ असांजी ॿिली हिन जो नस्ल कहिड़ो आहे ॿुधाईंदो तव्हांजो भाउ हे आहे साइमीज़ कैट फ्लेम पॉइंट साइमीज़ आहे ये ॾिसो सॼी बॉडी हो वाइट आहे सिर्फ़ु हिनजी टेल ईयर्स फेस ऐं फीट ऑरेंज आहिनि चकण में आहे न ॾिसो वैक्सीन वग़ैरह थियल आहे हिनजी वैक्सीन सफ़ा थियल अथसि सभु शइ थियल अथसि जीअं असांजे पाकिस्तानी ॿिलियूं हूंदियूं आहिनि बसि पाकिस्तानी ॿिलियूं ईंदी त हर मेडिकेशन आहे हिते हर शइ आहे ॿ टे दफ़ा बीमार थी विया आहिनि मेडिकेशन सफ़ा सही थी वेंदी आहे अच्छा बस A1 ॿिली आहे ऐं अगरि तव्हां वैक्सीन नथा करायो नथा रखे सघो ॿिली था न हिते ई नथा ॾिसो त पोइ केरु अॼुकल्ह पुलिस ईंदी आहे छा ईंदो आहे अगरि वेट वटि मतिलबु पुलिस कान ईंदी लेकिन वेट वटि वठी वञणु ज़रूरी आहे ॿिली जो मुंहिंजी हेल्थ लाइ वैक्सीन लॻाइण रेबीज़ वारी वैक्सीन थी वेंदियूं आहिनि उहो मस्त आहिनि ऐं नांग हा नांग जो वैक्सीन न उहो त बसि घुमंदो रहंदो आहे हुनमें पॉइज़न कान्हे पोइ पॉइज़न कान ॾिसंदो आहे चक बाड़े हिन नांग जी साइज़ फुल एतिरी हूंदी आहे न वॾो थींदो हे अञा 2-3 इंच वॾा थींदो हिनजी एज आहे हींअर 2.5 साल ऐं हिनजी लिविंग बेस्ट लाइफ एक्सपेक्टेंसी आहे 25 years ॿी ॻाल्हि इहा हिते अमेरिका में मां ॾिठो हर कंहिं छोकिरे जा वार ईअं कटियल हूंदा आहिनि ईअं छो रीज़न छा आहे फेड हिते हूंदा आहिनि स्किन फेड
हिते बस ईअं स्टाइल ई आहे। इहो स्टाइल पाकिस्तान में 2004 में ख़तम थी वियो। मुंहिंजा अञा मां वरी वार सॼा कटाए छॾिया, हींअर वधनि था, लेकिन मां पासे में सिर्फ़ु कटाईंदो आहियां फेड कटिंग। अच्छा, बस हिते मतिलबु फेड ॾाढो हूंदो आहे, मीडियम फेड, स्किन फेड, टेपर फेड। अचो ॿाहिरि हलूं। त जानी गर्मी ॾाढी आहे अॼु, ऐं जुड़ बि आहिनि ॿाहिरि, राति आहे। ऐं पाकिस्तान में महिल सुबुह हूंदी आई थिंक, हा आई थिंक सुबुह हूंदी। पाकिस्तान में महिल टाइम थींदो हूंदो हिन महिल घणो हिते हिते पौणा 11 ऐं राति जा पौणा 11। ऐं पाकिस्तान में घणा था हूंदा? पौणा 8, पौणा 9 सुबुह जा। हा, पौणा 9 थिया हूंदा। बिल्कुलु। सो जई मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे, जानजी चवंदो आहियां मां हो त। सो हाणे हलूं था असां लाइ आयवा सेंटर। व्लॉग सफ़ा रफ़ हूंदो, तव्हांखे खिल ॾाढी ईंदी, पर को मसइलो न आहे। व्लॉग जीअं ईअं अथव, ऐं जेका डेली लाइफ हूंदी आहे माण्हू जीअं आहे तीअं बसि माण्हू ॾेखारे, ॼाणिम न। रही वन रात भंभोर में अल्लाह, रही वन रात भंभोर में पेरे पवंदी सा। हाँ तो जानी फाइनली पुॼे आहियूं आयवा सेंटर। ऐं ॾिसो त केॾी रश आहे, पार्किंग में जॻह ई कोन मिले, पर ख़ैर आहे, ॻोल्हे वञे पार्किंग मिली न मिले जाते यहाँ बीहार पाकिस्तान अगर विच रोड ते बीहार हलिया हलूं अंदरि बस। हिते पार्किंग जो ॾाढो मसइलो आहे यार। पाकिस्तान में हूंदा जिते बीहारियो था, ट्रैफिक पुलिस वारो अचे 50-60 ॾेई बि जान छॾाए, पर हिते उहो सीन न आहे न। जॻह न यार। Do you guys really think you're best dressed? You got the shawl on, you think you're Salman Khan? Your mom's calling you? Can you tell her you're on stage? Yeah, oh my god, I hate those. Why are you wearing Crocs? लेकिन ये लड़के, आप लड़के नहीं हो। अच्छा, on the other hand, look at तो जानी मामल आयवा सेंटर में आहियां, ऐं मूंसां गॾु वासिद मेंबर हितां जो टॉप जो बिज़नेसमैन आहे, सिंधी असांजो पंहिंजो दोस्त। ऐं असमान यार भाउ इटली खां आयो आहे, ईद करणु अमेरिका। असां त जो वञूं पाकिस्तान ईद करणु, भाऊ वरी ह्यूस्टन आयो आहे। सो मुंहिंजो दोस्त आहे वासिद मेंबर, ऐं जिगर यार आहे पंहिंजो असांजो। उन खां अलावा हिते जेको अॼु फेस्टिवल लॻल आहे चांदरा जो, हुते मोस्टली आहे माइन जो कमु। असां त हिते हरूभरू आहियां। सो ख़ैर एंजॉय पिया कयूं। अंदरि तव्हांखे मां ॾेखारियां थो त अंदरि छा छा हले पियो, ऐं कहिड़ा कहिड़ा स्टॉल्स लॻल आहिनि। मां एतिरो त रिकॉर्ड न करे सघंदुमि, पर जेतिरो थी सघे मां न इनशाला भाईजान पंहिंजो जेको तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी त व्लॉग्स रखंदासीं, त पंहिंजे सिंधियुनि जे बारे में जेको इहो त गाइडेंस कीअं ॾियूं यूएसए में कीअं। ॿी ॻाल्हि इहा त बासित मेंबर सां मां हिकिड़ो व्लॉग ठाहींदुमि, ऐं भाउ जो मां तव्हांखे लाइफ स्टाइल बि ॾेखारींदुमि हितां जो। ऐं भाउ हिते स्टूडेंट वीज़ा ते आयो, ऐं हिनमहिल छा आहे हिते उहो तव्हांखे नेक्स्ट व्लॉग में ख़बर पवंदी। मां स्पेशली व्लॉग भाउ लाइ ठाहींदुमि, त उहो व्लॉग ज़रूरु ॾिसिजो।
हाँ त जानी फाइनली वञा पियो घर सुबुह जो निमाज़ पढ़णी आहे ऐं अञा ताईं प्रोग्राम हले पियो अंदरि मोस्टली गर्ल्स लाइ प्रोग्राम हुयो फेस्टिवल जो हुयो अचनि था हा स्टॉल्स लॻल हुया ऐं तव्हां अची करे पंहिंजी शॉपिंग कयो मेहंदी वग़ैरह हणायो असां त मेहंदी हणाए कोन था सघूं सो पंहिंजो ख़्यालु रखिजो वरी मिलूं था इंशाल्लाह सुभाणे अल्लाह हाफ़िज़